ख़बर ॾींदासीं अव्हांखे नौशर फिरोज़ मां, जिते ॿ उस्ताद केतिरनि ई महीननि खां स्कूल मां ग़ाइब आहिनि। रिपोर्ट डायरेक्टर ॾांहुं उमाणी वई आहे। एलिमेंट्री स्कूल याकूब गोपांग में मास्तरियाणी गुज़िरियल 7 महीननि ऐं जूनियर स्कूल टीचर 3 महीननि खां गुम आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया, प्राइमरी स्कूल जी मास्तरियाणी गुज़िरियल 7 महीननि ऐं उस्ताद गुलाम मुस्तफ़ा गुज़िरियल 3 महीननि खां स्कूल जो मुंहुं ई न ॾिठो। उस्तादनि जे गैर हाज़िरीअ ते बायोमेट्रिक जे चीफ मॉनिटरिंग ऑफिसर रिपोर्ट डायरेक्टर ॾांहुं मोकिले छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे काज़ी ज़ुल्फ़िकार जी। काज़ी ज़ुल्फ़िकार, अपडेट कजो। जी बिल्कुल ही कंडियारो जो स्कूल आहे, जिथे हिकु औरत उस्ताद समेत 2 उस्ताद महीननि खां गैर हाज़िर आहिनि। एलिमेंट्री स्कूल याकूब गोपांग में औरत प्राइमरी उस्ताद 7 महीननि खां, जॾहिं त जूनियर स्कूल टीचर उस्ताद आहे उहो 3 महीननि खां गायब आहे। प्राइमरी उस्ताद मानूर 7 महीननि खां, जॾहिं त JST आहे गुलाम मुस्तफ़ा उहो 3 महीननि खां स्कूल मुंहुं में न आहे ॾिठो। अहिड़ी रिपोर्ट बायोमेट्रिक जे चीफ मॉनिटरिंग ऑफिसर डायरेक्टर एजुकेशन शहीद बेनज़ीर आबाद खे मोकिले छॾी आहे, पर का बि कार्रवाई न आहे थी। ज़रिया ॿुधाइनि था त ॿई जेके उस्ताद आहिनि उहे कराची में ॿी नौकरी कनि था पिया ऐं 72 हुजण जे करे संदनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई। अहिड़ी गैर हाज़िरी जी रिपोर्ट TO ऐं DO पारां बि जारी कई वई आहे, पर हिन वक़्त ताईं उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न आहे थी सघी। जी काज़ी ज़ुल्फ़िकार, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।